तालीम असां खां पाणी फुरियो वियो आहे। असांखे मिलनि में सिंधियुनि खे रोज़गार नथो मिले। असांजे साह ते लता ही पाणी बि कोन्हे, ॿियो डेम ठहे थो। सिंध जा माण्हू पंहिंजा औलाद पढ़ायो, पंहिंजा बचा पढ़ायो। जेकॾहिं सिंधी माण्हू 2030 ताणी पंहिंजा पुट धीअरूं पढ़ाए बीठा त हिन पाकिस्तान जा मालिक बि तव्हां सिंधी हूंदो, ॿियो केरु बि न हूंदो। छो त अॼु तालीम सां ई दुनिया हले थी। बग़ैर तालीम जे क़ौमूं बर्बाद थी वियूं। तंहिंजे करे तव्हां ऐं असां ते फर्ज़ु आहे वरी अवामी जमहूरी पार्टी खे ॿीहर नए सिरे तालीमी एजेंडा खे खणी, छो त तालीम ई आहे। हर ॻोठ हर माण्हू खे तालीम जी ज़रूरत आहे। जॾहिं तालीम जी एजेंडा खणी तव्हां ॻोठनि में वेंदो, शहरनि में वेंदो, रोडनि में वेंदो त तव्हांजी तनज़ीम बि थींदी, तव्हांजो एको बि रहंदो, ॿधी बि रहंदी। असां में के बि इख़्तिलाफ़ राय कोन्हनि के इहे सना खुला ख़दशा दोस्तनि में ज़रूरु हूंदा आहिनि, हर वक़्तु हूंदा आहिनि। तंहिंजे करे दोस्त केरु बि न सम्झे त कोई जे बि ग्रुपनि में विराइजी आहे, को बि ग्रुप कोन्हे। सभु साॻा ई दोस्त आहियूं, सभिनी जे लाइ इज़त साॻी आहे। असां ॾिसो तव्हां ख़ूबी असांजा मरकज़ी सदर इब्रार साहब वेठो आहे स्टेज ते, असांजो मरकज़ी सदर अमाला शेख वेठो आहे, मौजूदा नओं मरकज़ी सदर असांजो विष्णुमल। पहिरीं मुबारक त तव्हांखे इहा हुजे त हारी आहे जेको हिन वक़्तु अवामी जमहूरी पार्टी जो मरकज़ी सदर बि आहे ऐं हुन सां गॾु अॻिलियती बि आहे। तंहिंजे करे इहो अवामी जमहूरी पार्टी खे लख लख सलाम आहिनि जो हिकु मिसकीन हारी जी क़यादत में गॾु थी आहे। ऐं उन जे अचण जे करे वरी नवां जोश, नवां जज़्बा खणी वरी उमेद अलाम आहे त हिन वक़्तु वरी तव्हांखे इहे AJP ॾिसण में ईंदी। असां अवामी जमहूरी पार्टी सां जंहिं ॾींहुं ठही आहे, जेसीं ताणी ज़िंदगी रहे थी त असां अवामी जमहूरी पार्टी सां गॾु हलंदासीं। असांजी पार्टी आहे, असांजी रत सत्स आहे, असांजे खीसे में ते थी हले, असांजे सरनि ते थी हले। उहा AJP असांखे पंहिंजे साह औलाद खां बि वधीक प्यारी आहे। असीं अवामी जमहूरी पार्टी ते को बि कख बर्दाश्त करण लाइ तयारु न आहियूं। AJP असांजी जान आहे ऐं सिंधी माण्हुनि जी आवाज़ पार्टी आहे। ऐं उन्हनि वर्करनि जी उहो मोहम्मद सलाह चांडियो वेठो थो, जंहिं कोड़ा खाधा उहो AJP जो वर्कर वेठो थो, उहो हुसैन बख्श चांडियो